पीपल्स पार्टी जे झंडनि में रही करे बि अच्छा पीपीए खे नुक़सानु असाणे जंहिं नमूने जी कोशिशि कई। अच्छा, पोइ भला पाकिस्तान पीपल्स पार्टी में तव्हां जेको उहिदो आहे, कमु सुठे हलण जी उमेद आहे, सो इंशाअल्लाह ताला इहा उमेद आहे उमेद आहे त सही। ज़रूरु क़दुरु कयो कबो मटियारी जी आवाम जो बि थींदो आहे, पंहिंजनि सचनि वर्करनि जो कमु। ऐं अलाह साईं करम आहे, अञा जेके बि कमु चया अथऊं त उहे सही कम लाज़मी न आहे त 100% पर कुझु न कुझु कम जी हाणे शुरूआत थिए पई आहे। अस्पताल सरकारी या हूंदी उन सभिनी ते नियापो ॾियणो बाबा, जेके ब्लड जी ज़रूरत पए वाह त वाह। असां सां राब्तो करियो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, बस में मेहरान स्टूडियो में आयो होस्ट साले बाबर के सलाम पेश करे तो उम्मीद है तो खुश होंदा आबाद होंदा। दोस्तों जैसा मौजूद आहियूं मटियारी शहर में। मटियारी शहर जी एक अहिड़ी ख़ूबसूरत शख्सियत है जंहिंमें कई गुण समायल आहिनि। पाण सियासी, समाजी, इल्मी, अदबी, रूहानी शख्सियत सां गॾोगॾु हिकु ख़ुशि मिज़ाज ऐं ख़ुशि दिलि इंसान आहिनि। ऐं सदाईं हुननि खे असां हालांकि कई ज़िंदगीअ में साईं जन खे फिज़िकली तकलीफ़ पहुती हूंदियूं, असां ॾिठो ऐं सभिनी दोस्तनि ॾिठो त साईं पाण अलाह साईं हुननि खे पहिरीं मुंहिंजी दुआ सिहत ॾे, पर हमेशह बीमारी जे दौरान पाण उहे जेके पल हूंदा आहिनि, उहे घड़ियूं हूंदियूं आहिनि, तमामु तकलीफ़ दह हूंदियूं आहिनि, पर पाण ख़ुशि थी गुज़ारियूं। ऐं सदाईं असांखे हुन मां उत्साह मिलियो आहे, उमेदु मिली आहे। ऐं संदसि खे ॾिसी असांखे बि तमामु घणा हौसला मिलंदा आहिनि। अचो तव्हां सभिनी जी अॼोकी इन शख़्सियत सां मुलाक़ात करायूं। अॼोकी असांजी शख़्सियतनि सियासी, समाजी, इल्मी, अदबी, रूहानी शख़्सियत मोहतरम जनाब साईं पीर अली शेर सरंदी साहिबु, जिन खे असीं पीर अली शेर हैदरी बि चऊं था ऐं मटियारी जो अर्तुगुल गाज़ी बि चवंदा आहियूं। अचो त तव्हां सभिनी जी साईं पीर अली शेर सां मुलाक़ात कयो। अस्सलाम वालेकुम साईं पीर अली शेर साहिबु। साईं ख़ुशि वेठा आहियो, तबियत ठीकु आहे? अल्लाह सभु साईं ख़ैरियत करम आहे? दुआ साईं करे। ऐं तव्हांजो इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां, तव्हां बज़ में मेहरान खे टाइम ॾिनो ऐं तव्हांजी वॾी महिरबानी। साईं पीर अली शेर सभ खां पहिरीं नाज़रीन सां पंहिंजो तारीफ़ कराए छॾींदा। साईं अली शेर नालो आहे मुंहिंजो ऐं पीर सरंदी फैमिली सां तालुक़ु आहे, त पोइ इन करे पीर अली शेर सरंदी चयो थो वञे। सही। घर में मूंखे गाज़ी करे छॾींदा आहिनि, गाज़ी निकनेम तव्हांजो गाज़ी आहे। गाज़ी करे छॾींदा आहिनि। ऐं न सिर्फ़ु घर में, पर पोइ असांजी जमायत सगोरी जेका आहे मुरीदी ख़ातमी आहे, उहे बि असांखे मूंखे गाज़ी नंढे हूंदे खां वठी ॾिया। सही। वालिद साहिब जिन जो, अज़र साहिब जिन जो असांखे लक़ब ॾिनल हो तोहफ़ो। अच्छा, माना बाबा साईं जो तव्हांखे जी हा, ॾिनल हो। तोहफ़ो सही ॾिनल हो। सही पोइ इन करे पोइ गाज़ी छॾींदा आहिनि। ॿाहिरि वरी मटियारी शहर जे आम लिहाज़ खां पोइ समाजी कम जे करे पोइ हैदरी बि करे छॾीनि। सही। ज़ात जेका पीर सरंदी फारूकी आहे असांजी, सुभान हज़रत अमीर उमर सुभान फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जा 42 पुट आहियां। सुभान अल्लाह। मटियारी में रहां थो, वाह ग्रेजुएशन कयमि माशा अल्हम्दुलिल्लाह। मटियारी में तव्हांजे साम्हूं वेठा आहियूं जेको बि वाह 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 वाह। आहे। साईं अली शेर भला यकीनन तव्हांजी त सॼो बैकग्राउंड फैमिली जो रूहानी बैकग्राउंड आहे ऐं हिकिड़ी अहिड़ी वॾी दरगाह सां तव्हांजो तालुक़ु आहे। ऐं सरहंदी जेको ख़ानदान आहे उहो पूरे सिंध न पर असांजे पूरे बरे सगीर में फैलियल आहे। पर जेको तव्हांजो ही सियासी ऐं समाजी कमनि खां इहो भला अमली ज़िंदगीअ जी स्टार्ट कीअं थियो तव्हांजो? पोइ पहिरीं समाजी कमनि खां या सियासी कमनि खां? साईं सियासत त हाणे असांजे नसुल में आहे। जॾहिं मटियारी जे हिन इलाइक़े में सियासत जी सीन खां बि केरु वाक़ुफ़ु कोन हो, तॾहिं असांजा ॾाॾा साईं अंग्रेज़ जी तहरीकुनि में, तहरीक ख़िलाफ़त मूवमेंट में उन्हनि गिरफ़्तारियूं कढियूं, 2 साल क़ैद बि कटिया। रेशमी रूमाल तहरीक हुजे या अंग्रेज़ जो कपिड़ो नामंज़ूर या ख़िलाफ़त तहरीक जो जेको हुजे, ख़िलाफ़त तहरीक जो सभ खां पहिरियों शहीद बि हिते मटियारी शहर में थियो, जेको जंहिंजी प्रोग्राम जी जेका अॻुवाणी असांजा ॾाॾा साईं करे रहिया हुआ। जंहिंमें मटियारी में बाक़िल कोठा पाड़े जामे मस्जिद या आख़ुर मोहम्मद रहीम साहिबु शहीद थिया हुआ। उन खां पोइ ॾिठो वञे त कपिड़ो साड़ तहरीक त सभ खां पहिरीं परे सगीर पुरी में मटियारी शहर में ई असांजे ॾाॾा साईं अंग्रेज़ जो जेको कपिड़ो हुनखे तीली ॾेई जलसे में अच्छा। कपिड़े खे साड़े उहा तहरीक हलाई, जेका पूरे बरे सगीर में उहा तहरीक थी हुई। वाह वाह वाह। त उन लिहाज़ खां ॾिठो वञे त असांजो सियासत त असांजो वरसो आहे। वाह वाह। ऐं इहा शइ असांखे कंहिंखे को गवाही या सबूत प्रूफ जी ज़रूरत बि न आहे। बिल्कुलु। बाक़ी जेकॾहिं ॾिठो वञे समाजी कमनि में, त समाजी कमनि में छा हूंदो जो असां बेसिकली त असीं त हूअं हिकिड़ी मज़हबी फैमिली सां बि तालुक़ु रखूं था, रूहानी। ऐं असांखां सिर्फ़ु काल अल्लाह काल रसूल सुभान जे अल्लाह। इहो ई हूंदो हो हवेलियुनि में, घरनि में। ॿाहिरि निकिरंदा बग़ैर वज़ू जे बि
असां वटि इहो कोन हूंदो त को घरनि में हवेलियुनि में वञूं को बग़ैर वज़ू जे वञूं। वाह वाह। इवन एतिरे क़दुरु जो अॼु ताईं बि असां वटि इहो आम तौर ते अञा बि कुझु कुझु रवाजु आहे एतिरे क़दुरु जो ॾेर भाॼाईअ साम्हूं वञा ताईं नथी वञी सघे या नथो वञी सघे। त असां शरीयत जे लिहाज़ खां असां वटि इहो आहे। बाक़ी इहो न आहे त को सख़्ती हुजे छा आहे तइलीम मिले पई हर शइ। पोइ समाजी कमनि में इहो थियो जो ऐं जॾहिं हिते कुझु क्राइसिस दौर में साबिक़ा दौर में काफ़ी टाइम खां असां जिद्दत पसंदि तबियत जो माण्हू आहे, सिधो खरो माण्हू हूंदो आहे, सो वरी कंहिंजे साम्हूं न झुकण वारो हूंदो आहे। पोइ उन जे करे पोइ उन जी सज़ा चइजे या उन जो जेके आज़माइशूं चइजनि, पोइ उन आज़माइशुनि में तनाई जा बि 11-12 साल मूं अकेले सिर ते मटियारी ते ॾिना। पोइ उन्हनि में आउं तमामु घणो हुते हूंदो हुउसि, वीचार में हूंदो हुउसि। पोइ दोस्त ईंदा हुआ कुझु मटियारी जा, पोइ काफ़ी माण्हू एॾा मूं ॾिठा जो ब्लड जे करे ॾाढा परेशान थींदा हुआ, रत जे करे त रत खपे थो। पोइ मूंखे चवंदा हुआ, पोइ मूं टीम ठाही छोकिरनि नौजवाननि जी, पंहिंजी उमिरि हम उमिरि वारनि जी। उन में तक़रीबन 6-7-8 गाॾियूं मोटरसाइकिलूं असां कयूं, उहे हूंदियूं हुयूं। पोइ असांजो लेबॉर्ट्रियुनि ते अस्पताल सरकारी या हूंदी हुन सभिनी ते नियापो ॾिनल बाबा जेके ब्लड जी ज़रूरत पए असां सां राब्तो करियो। पोइ एतिरे क़दुरु जो के अहिड़ा पेशेंट हूंदा जेके हिकिड़े ई टाइम ते 3 ॾींहंनि में 7 बोतलूं, हाणे अहिड़ा ब्लड नेगेटिव जा ब्लड हूंदा जेके नामुमकिन आहिनि मिलणु। पोइ उन्हनि जे लाइ असीं गाॾियूं दौड़ाईंदा हुआसीं। पोइ इहो न त सभु जुलूस खणी निकिरूं, पर हर को पंहिंजे पंहिंजे इलाइक़े में हलियो वेंदो हो, पोइ ब्लड हथ करे बहरहाल हुनखे मायूसी खां असीं बचाईंदा हुआसीं। इहो तमामु वॾो कमु आहे। ईअं आहिस्ते आहिस्ते हलंदे हलंदे पोइ जेको आहे समाज जे कमनि में थोरो माण्हू एक्टिव थी वियो, ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते मेच्योरिटी बि आई। उते कहिड़ा इदारा तव्हां ठाहिया, समाजी कंहिं प्लेटफॉर्म तां कमु कयो तव्हां? समाजी खां अॻु में मुंहिंजो जेको प्लेटफॉर्म हो सो हो मीलाद शरीफ़ सां। मीलाद शरीफ़ मटियारी ने पूरे ज़िले में मीलाद शरीफ़ जो बुनियादु रखण वारो इहो एज़ाज़ ऐं चवंदे मूं हुन ख़ात्म कया आहे। जो सरकार अलैहिस्सलातु वसलाम जी जुती मुबारक नालनि मुबारक जो वसीलो वठी असीं निकितासीं। आदत सां बैटरी ऐं हुन ते लाउड फिट करे स्पीकर लाउड जेके बाल्टियूं वारा, ऐं उहो रेड़े ते रखी पोइ निकितोसि। ऐं हिते अॼु जेके वॾा वॾा मीलाद जा वॾा कर्ता धर्ता थियो ते वेठा आहिनि, उन टाइम ते पंहिंजी बेइज़ती सम्झंदा हुआ असां सां गॾु बीहंदे। पर बहरहाल पोइ अलाह पाक हिदायत ॾिए थो, वापसी थिए थी हुनजी। जॾहिं हज़ारनि जी तइदाद में रैलियूं पहुतियूं त पोइ हर को माण्हू अची थो वञे। पोइ अलाह साईं हुननि जे हवाले करे छॾियो आहे। अलाह साईं करे सरकार जी मीलाद आहे, जंहिंखां बि कमु वठे, शायदि मूंखां एतिरो कमु वठिणो हो या मूंखां इहो बुनियादु रखाइणो हो। अॼु जिते बि रैलियूं निकिरनि थियूं आउं सम्झां थो त इहा मुंहिंजी सरकार जी रैली आहे, त बसि मुंहिंजी ख़िदमत आहे जेका क़बूल पई आहे। पोइ उन खां पोइ इहो जेको आहे असां हींअर अलहमदुलिल्लाह हिकिड़ी तनज़ीम आवाज़ हक़ ताज जे नाले सां मटियारी ज़िले में कमु करे पई। पर हाणे हिनखे आउं कोशिशि करियां पियो त ओवरऑल सिंध जे ॿियनि काफ़ी ज़िलनि में मां हिनखे रोशनास करायां ऐं खणी वञा। ऐं हिन जो मक़सदु सिर्फ़ु इहो ई आहे त रिलीफ अवाम खे रिलीफ मिले, चाहे उहो ॾाढ जे साम्हूं हुजे, चाहे उहो कहिड़े बि मुस्तहिक माण्हू जो हुजे, पर उन मसइले हल करण लाइ करे उहो रिलीफ पोइ कयो वञे अमली तौर ते। उन जे लाइ इहो कोशिशि करियां पियो, दुआ करियो। बाक़ी माण्हू आहिनि, दोस्त आहिनि, 4 अचनि था, 5 वरी अहिड़ा था अचनि जेके मौक़ा परस्त बचनि था वरी हलिया था वञनि। पर कुझु 4 दोस्त जेके शुरू वारा आहिनि से अलहमदुलिल्लाह गॾु आहिनि, उहे हम ख़्याल आहिनि, जिते गाइड बि कनि था, कमु कयूं था। तमामु बहितरीनु। असीं दुआ कयूं त अलाह साईं असां बि यकीनन आवाज़ हक़ ताज जे प्लेटफॉर्म तां तव्हां सां गॾिजी काफ़ी कयो आहे। तव्हां असांजे जेतिरो बि समय आहे इंशाअल्लाह ताला तव्हां साथ जारी रहंदो। ऐं असीं दुआ कयूं त अलाह साईं सभ खां पहिरीं तव्हांखे सिहत ॾे ऐं अलाह साईं तव्हांखे इन मक़सद में कामयाबु करे। साईं लिखा सियासी तौर ते तव्हां हिन वक़्तु कंहिंसां जुड़ियल आहियो? पाकिस्तान पीपल्स पार्टी सां। अच्छा, पाकिस्तान पीपल्स पार्टी सां। अच्छा, पोइ भला पाकिस्तान पीपल्स पार्टी में तव्हांजो को उहिदो आहे? पाकिस्तान पीपल्स पार्टी में उहिदे जे पोयां त साईं असीं लॻा ई कोन हुआसीं, ॾिसो न। ऐं हिकिड़ो बेसिकल या सोशल वर्कर ज़हनियत जो माण्हू। असांजो इलेक्शन थी हुई, इलेक्शन में बि असांजो इहो ई चयलो त सभ खां पहिरीं आहे सर्व ख़िदमत। सही ख़िदमत करणी आहे, चाहे हुनजे लाइ मूंखे केतिरा बि जेके कटनि रस्ता हुजनि उहे उबूर करणा पवनि।
ख़िदमत करणी आहे, आवाम जी भलाई जे लाइ सोचणो आहे। आवाम असांजी मटियारी जो माण्हू जेको आहे सो तमामु वीचारो आहे ॾाढ जबर में एतिरो पीड़ियल माण्हू आहे जो ख़ुदा जो कसम थो चवां त हू उफ़ ताईं नथो करे सघे त मथां इहा बि न रपोड़ खे ॾाढे ते पहुचे पहुची त मथां राति जो को मवाली अची न पान जी पिचकारी हणी हलियो वञे। सो इहो सफ़ेद पोश मुअज़्ज़िज़ीन जेके आहिनि उन्हनि जे बसि पोइ सपोर्ट जे ख़ातिर पोइ पीपल्स पार्टी जॉइन आहे। अलहमदिल्ला साईं क़िबला साईं मख़तूम जमील ज़मा साईं जिन जे हींअर सेक्रेटरेट आहे हिते मटियारी में, त उनखे बसि पोइ ख़िदमत जे तौर ते संभाले वेठा आहियूं। साईं जिन जी महिरबानी आहिनि ऐं साईं जिन दस्ते शफ़क़त रखनि था ऐं अलाह साईं करम आहे। अञा जेके बि कम चया अथऊं त उहे कम लाज़िमी न आहे त 100% पर कुझु न कुझु कम जी हाणे शुरूआत थिए पई आहे। शैलेशर मतिलबु तव्हां मुतमिन आहियो त पाकिस्तान पीपल्स पार्टी मटियारी इलाइक़े में सुठो कमु करे रही आहे ऐं माना साईं क़िबला मखदूम जमील ज़मा साईं जी क़यादत में या साईं मखदूम MP साहिब जी क़यादत में हिन वक़्तु सुठो कमु हली रहियो आहे। आवाम ऐं आवाम मुतमिन आहियो, कमु सुठे हलण जी उमेद आहे। उमेद आहे इंशाअल्लाह ताला कम थींदा इंशाअल्लाह। छाकाणि त जेको लास्ट इलेक्शन में जेके ॾिसणा पिया आहिनि उहे पार्टी वर्कर जेके पीपल्स पार्टी सां तमामु घणो वेझड़ा रहिया ऐं उहे उन्हनि बि पीपल्स पार्टी जे झंडनि में रही करे बि PPA खे नुक़सानु रसाइण जे नमूने जी कोशिशि कई त इहो सिर्फ़ु इन जे करे थियो जो आवाम ऐं मखदूम साहिबनि जो जेको स्पेस पियल आहे उन स्पेस जे करे इहो थियो आहे। ऐं आउं सम्झां थो त मखदूम साहिबु तमामु वॾा हिकिड़ा सियासी मुदब्बर आहिनि ऐं सियासी बुनियादु रखण वारा आहिनि। पीपल्स पार्टी बुनियादु रखण वारा घराणा आहिनि ऐं हू असांखां वधीक लख दफ़ा वधीक सोचण वारा हूंदा त आया जेको मटियारी जो अवाम असीं साबिक़ा दौर वांगुरु मटियारीअ वारनि जे हवाले करे छॾियूं या डायरेक्ट पाण सां रखूं त जीअं अवाम खे रिलीफ असीं डायरेक्ट ॾियूं ऐं अवाम असां सां वेझो रहे साम्हूं सिधो रहे। सो इंशाअल्लाह ताला इहा उमेद आहे त ज़रूरु क़दुरु कबो मटियारी जी आवाम जो बि थींदो आहे पंहिंजनि सचनि वर्करनि जो कमु सुठी उमेद रखी सघिजे थी ऐं उमेदनि ते दुनिया क़ाइमु आहे। साईं अलीचर जॾहिं बि कंहिंसां मिलंदा आहियो त पहिरीं मुलाक़ात में माण्हूअ जो जाइज़ो कहिड़ो वठंदा आहियो नए माण्हूअ जो? साईं मुंहिंजा असल में ॻाल्हि इहा आहे त पीर फ़क़ीर घराणे सां तालुक़ु त उहो ई आहे ऐं सॼो ॾींहुं माण्हुनि सां गुज़ारो थो थिए। पोइ जेका बि शख़्सियत अचे थी त असीं सभ खां पहिरीं त हुनखे प्यार ऐं मुहबत मुन सां जेको असांजो आहे हिकिड़ो वरसो आहे उहो उन सां भलीकार कयो थो वञे। उन खां पोइ कुदरती तौर ते हिकिड़ो माण्हू जेको फैमिली सां तालुक़ु थो रखे त उनजी पेशानी बि पढ़जो थी वञे त आया हू मजबूरी को मक़सदु खणी आयो आहे, मतिलबु आहे को मसइलो आहे, परेशानी आहे त पोइ कोशिशि इहा कंदा आहियूं त सभ खां पहिरीं त हुन जेको मसइलो परेशानी जे उहा हल करणु। साईं अलीचर ज़िंदगीअ जा बुनियादी उसूल कहिड़ा आहिनि तव्हांजा? रोज़मर्रा जी साईं ज़िंदगी जो लाज़िमन फजर जो माण्हू उथे थो, फजर नमाज़ खां पोइ मुंहिंजी इहा रूटीन आहे रोज़ानो 2-2.5 किलोमीटर वॉक कंदो आहियां ऐं वॉक करण खां पोइ आउं अचां थो ऐं अची घर अचां थो। नाश्ते वारो मुंहिंजो कॉन्सेप्ट आहे ई कोन, न को इन शइ खे को पंहिंजी आदत बनायो आहे। जेको मौजूदु हूंदो हा इहो ज़रूरु आहे त का न का शइ खाई पोइ ज़रूरु चांहि जो ढुक पियो था इहो कजे थो। बाक़ी उन खां पोइ सॼो ॾींहुं जेको आहे माण्हुनि सां मेल जोल त इहे मसइलनि में परेशानियुनि में हूंदा आहियूं। वाह 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 तमामु बहितरीनु। वाह 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 वाह। साईं अलीचर ख़ुशी बि इंसान ते इंसान जो फितरी अमल आहे, उदासी बि इंसान जो फितरी अमल आहे। भला उदास ज़मान में छा कंदा आहियो? उदास लमन में साईं मसइलो इहो आहे त हिकिड़ो मायूसी त गुनाह आहे। कॾहिं बि मायूसी पंहिंजे पेशानी ते या पंहिंजे ज़हन पंहिंजे दिलि ते न अची वई आहे। असांखे हिकिड़ो माइटाणो वरसो मिलियो आहे त जॾहिं बि थी वञे तॾहिं अलाह जो शुकुरु ऐं रब जे तवकल ते यकीन रखंदा करियो ऐं आसानी थियो थी वञे। वाह 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 वाह। साईं अलीचर ख़ुशि लमन में छा कंदा आहियो? ख़ुशि लमन में बि साईं अलाह जो शुकुरु था अदा करियूं ऐं बसि उहा ई ज़ात आहे जेका शुकुरु ख़ुशियूं ऐं ग़मियूं ॾियण वारी आहे, उन हटाइण वारी आहे।
अल्लाह जो शुक्र आहे, ॿियो कुझु बि न। तव्हांजी कहिड़ी आदतनि मां घर वारा बेज़ार थींदा? थींदो आहे न हिकिड़ो त बाबा हिन माण्हूअ जी किताब पिया आहिनि ऐं बार बार इंटरफेरेंस करे थो असांजे मामलात में, कहिड़ी तव्हांजी आदत आहे जंहिंमें घर वारा बेज़ार थींदा आहिनि? कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो कामिड़ी डिज़ाइन जा माण्हू आहिनि न, इनकलाबी माण्हू, पोइ कॾहिं कॾहिं कोशिशि इहा कंदा घर में बि इनकलाब पैदा करण जी कोशिशि कंदा आहियूं, ऐं पोइ इहो ॿुधणी थी पए ऐं पोइ आस्ते आस्ते करे निकिरी वरी पोइ ॿाहिरि वरी साॻियो जोता थी निकिरे, पोइ माण्हू छा करे माण्हू। अच्छा, वाह 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 वाह। साईं अली शेर जो वणंदड़ सफ़र? वणंदड़ सफ़र साईं जेको कयो सो थर जो सफ़र मूंखे वणे थो तमामु घणो, ऐं जेको न कयो आहे सो मदीने जो सफ़र आहे, जेका हसरत मूंखे आहे। से कहिड़ी सवारी तव्हांखे वणंदी आहे? ऐं वणंदड़ सवारी जेका आहे सा घोड़े सवारी मूंखे वणंदी। साईं अली शेर, ज़िंदगी में माण्हू कई ख्वाब ॾिसंदो आहे, उहो कहिड़ो सुपिनो आहे जेको अव्हां जो साबिया न थी सघे? सुपिनो साईं मुंहिंजो हिकिड़ो ई आहे त मदीने पाक वञा, पर हलाल जे पैसे सां वञा। ऐं अञा ताईं आउं हलाल जो पैसो एतिरो जमा न करे सघियो आहियां जंहिंजे करे आउं मदीने पाक जी हाज़िरी ॾेई सघां। बाक़ी ईअं त हाणे अॼु उमिरि करण वारा घणा आहिनि, तरीक़ा बि घणा आहिनि, ऐं वठी वञण वारा बि घणा आहिनि, पर सच पुछो त मुंहिंजी इहा ई हिकिड़ी आहे हसरत आहे त शायदि को किथां को हलाल रोज़ी जो को एतिरो पैसो थी वञे जो आउं भले पार मां थी। साईं अली शेर, ज़िंदगीअ जो उहो पल जंहिं अव्हांजी ज़िंदगी में तमामु वॾी तब्दीली आणे छॾी हुजे? साईं पल त हिकिड़ो त आहे शादी, जंहिं ज़िंदगी तब्दील करे छॾी, ऐं ॿियो पल इहो हो त आउं मटियारी जे अवाम लाइ हर मसइले ते आउं उथी पवंदो हुउसि, हर ॻाल्हि में गिड़ियो पवंदो हुउसि। पोइ मूंखे ॿ तजुर्बा वॾा थी विया। हिकिड़ो अहिड़ो मसइलो थियो जे जिन माण्हुनि जे लाइ उथणो पियो, उन्हनि माण्हुनि में स्टैंड वठी बीहण कोन निकितो। पोइ इहो मूं सोचे छॾियो त बाबा तकड़ करे कंहिंजे लाइ माण्हू कम में कंहिंजे मसइले में गिड़ंदो कोन, ऐं इहे इन में ई अलाह साईं जे तरफ़ां भलाई रखियल आहे। इन्हनि फितरी अमल आहे। भला साईं अली शेर खे बि कॾहिं कंहिं इंसान सां मोहबत थी? साईं मोहबत त उहो इंसान कहिड़ो वण कहिड़ो जंहिंखे वाह न लॻो हुजे, मोहबत कई अथऊं, पर मोहबत असां पुरखलूस मोहबत कई आहे, कॾहिं बि अहिड़ी का रूमानवी या सेक्सुअल मोहबत न कई आहे। असां मोहबत कई पंहिंजे वालिद सां मोहबत, उहा मुंहिंजी इंतिहा दर्जे जी हुई, ऐं जेका अञा ताईं बि क़ाइमु आहे, ऐं ॿियो पंहिंजे रत सां आहे, जेको रत मां ऐं पीउ जो रत आहे, बसि उन सां, ॿिए कंहिंसां बि एतिरी मोहबत मुंहिंजी न आहे। वाह 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 वाह। साईं अली शेर, यकीनन ज़िंदगीअ सां कई शयूं जुड़ियल आहिनि। भला हिन वक़्तु बाक़ी जेका साईं अली शेर जी ज़िंदगी बची आहे, उन ज़िंदगीअ जो मक़सदु छा आहे? बसि इहो ई हिकिड़ो जुमिलो, मेरी ज़िंदगी का मक़सद औरों के काम आना। वाह 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 वाह। तव्हांजो मुरीदनि लाइ, पंहिंजे चाहींदड़नि जे लाइ, ॾिसंदड़नि जे लाइ पैगाम कहिड़ो हूंदो? साईं मुंहिंजा सभ खां पहिरीं त आउं तमामु भाउरनि, दोस्तनि, अज़ीज़नि, रिश्तेदारनि, मुरीदनि, ख़ासि तौर ते अदामा मसाले तव्हांखे, तव्हांजे बज़्म महिराण खे ऐं इहो चवंदुसि त ज़िंदगी हिकिड़ो ख़्वाबु आहे, सामान 100 बरस का पल की ख़बर नहीं, अॼु आहियूं सुभाणे न हूंदासीं। जंहिं बि मक़सद में बीहो त अटल थी पियो, ऐं बेशक उन में आज़माइशूं अचनि थियूं, पर उन जी जेका आख़िरी जेका आहे, आख़िरत जेका आहे सा कामयाबी आहे, ॿी कुझु बि कोन्हे। दोस्तनि खे चवंदुसि त जिते बि रहो कंहिंखे बि पाण खां घटि न सम्झो, इन में ई तव्हांजी कामयाबी। साईं अली शेर, यकीनन तव्हां जो घराणो इल्म अदब जो वॾो गहवारो रहियो आहे, ऐं तव्हां शाइरी बि कयो था, त हुन हवाले सां, अदबी हवाले सां तव्हांजो काफ़ी कमु आहे। भला अॼु उन असांजे इंटरव्यू में तव्हांजो जेको को नज़म, को गीत, को गज़ल, ॿ लाइनूं असांखे शेयर करे छॾींदा? फ़क़ीर माण्हू ॾिसी कयो अतंग वर खणी, असां बि जोटिया छॾी उन्हनि सां जंग वर खणी। वाह वाह वाह। फ़क़ीर माण्हू ॾिसी कयो अतंग वर खणी, वाह क़िबला, वाह वाह वाह। अमान वारी सिंध में कदम कदम ते ज़ुल्म थे,
घरां जले तो मारजे यतीम सारो कुड़म थे। है पुलिस भी मुकाबले जो देती रंग वरखणी। असां भी जोटिया जॾी उन्हनि सां जंग वरखणी। फ़कीर माण्हू ॾिसी कयो आतंग वरखणी। वाह 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 वाह। अड़े ओ नंढड़ी मारवी भले खणी आ ॿार तूं। ज़मीनदार थो चवे गरम शरीर ठार तूं। ॾिसो वॾेरो ॾाढ सां, ॾिसो लुटेरो ॾाढ सां लुटे पियो नंग वरखणी। ॾिसो लुटेरो ॾाढ सां लुटे पियो नंग वरखणी। असां भी जोटिया जॾी उन्हनि सां जंग वरखणी। फ़कीर माण्हू ॾिसी कयो आतंग वरखणी। वाह वाह वाह। हिते टके जी थाप ते तो जज भी विकाम जे। बग़ैर कंहिं कुसूर जे ग़रीब खे सज़ा मिले। वकील कारो नाग थी हणे पियो डंग वरखणी। वाह साईं वाह वाह। वकील कारो नाग थी हणे पियो डंग वरखणी। असां भी जोटिया जॾी उन्हनि सां जंग वरखणी। वाह वाह वाह। फ़कीर माण्हू ॾिसी कयो आतंग वरखणी। साईं अलीशर तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो बज़ में महिराण खे, ऐं असीं तव्हांजो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियूं। ऐं सभ खां पहिरीं त अव्हांजो दुआ बि आहियां त अलाह साईं अव्हांखे सिहत ॾे। नाज़रीन, अॼु असांजी मटियारी में साईं पीर अलीशर सरंदी साहिबु हुआ, उन्हनि सां असांजी जेका मुलाक़ात हुई उहा पुॼाणी ते पहुचे थी। वरी ॿी मुलाक़ात ताईं ॿिए कंहिं शख़्सियत सां अव्हां सां गॾु हूंदासीं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अलाह भाई।